अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अज़वाजिहि वसहबिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुभान अल्लाह। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुल नबियुल करीम। मीरा मुर्शिद मदद कर अती ओखिया वेर लिल्लाह लग लकीफ भर पाज़िया दे पेर औलाद अली शेर कर का बहार बरीद दे। सुभान अल्लाह। दिलों दस्तगी रखे को सवाली सद करे हकल में हाशिम शाह के वैलो वीर भरे तोड़ी हुजे पद परे तब कंदो आ महार मुरीद दे। हमदई सलात खां बाद काबिल तकरीब मेहमानाने ज़ी वक़ार मोहतरम जनाब हजरत क़िबला सई अलहाज सही हाफिज अब्दुल मालिक चंदा साहिब लायके तकरीब मोहतरम जनाब क़िबला सई अलहाज सही हाफिज मोहम्मद रांझन सिकंदरी मद्दज़िल्लहुल आली मोहतरम जनाब बिरादरम साहिबजादा
साईं हाफिज जमील अहमद साहब ज़ीद इल्मुहु, मोहतरम जनाब अदा हाफिज गुलाम मोहम्मद साहिब ज़ीद मजदहु, असा जो काबिल दीद सुगड़ अदा मोहतरम रोशन अली साहिब ऐं मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी, मुझा प्यारा बुजुर्गो दोस्तो भाईरो, जिए तव्हां खे मालूम आ असांजे हिन जामे मस्जिद जीलानीअ जो खतीब इमाम मोहतरम जनाब चाचो हाफिज मोहम्मद इब्राहिम मेमन साहब, संदस फर्जंद अदा ज़हीर अहमद मेमन साहिब ऐं सदन बिरादर बिरादरान ऐं जीलानी मस्जिद जी जमात ओड़ो पाड़ो गॾिजी उन्हनि सुहिणे हबीब जो मीलाद बि मल्हायो आहे ऐं बादशाह पीर रहमतुल्लाह अलैह जी यारी शरीफ भी मल्हाई आहे। सुभान अल्लाह। दुआ दी आहियूं अल्लाह साईं शाल अहल दोस्तन जो ही प्रोग्राम पंहिंजी दरबार में कबूल ऐं मंजूर फरमाए। मुखां अॻ में खतीब आले सुन्नत बिरादरम साईं मुफ्ती हाफिज शाहनवाज बुग्यो साहब जन रूह परवर खिताब कयो। अज असां मौलवी आहियूं 4, पूछो तो इन्हीं के मौजू विराए गए मता शायद साईं जुम्मन सोचो तो विड़ी पो न सभिनी के मौजू अलहदा अलहदा मुझे आगे बाकी सजो परचो आ। दोस्तों काफी देर खां असांजे आशिक़ रसूल अदा मोहम्मद जुम्मन लोहर जी मिठन बोलन में प्रोग्राम जारी ऐं सारी आहे। मूं अवां जे ख़िदमत में अल्लाह वारन जे शान में मुखे मौजू हुआ उनमें दोस्तन जो फरमाइश आयत करीमा पढ़ी आ जंहिंमें अल्लाह साईं असां त वलियन जो जिक्र कयूं था पर हीअ जेका मूं आयत करीमा पढ़ी आ इन्ही में रब करीम वरी पाण वलियन जी तारीफ़ कई। इन्ही आयत जो तर्जुमो तशरीह अॻिते जेको रब मुखां चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। अवां सॼी जमात खे अपील आहे त ॿिन्ही जहाननि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाने आली शान त ज़य्यनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुसलमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलवात सां सींगारे वेझो। सुभान अल्लाह। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां तव्हां जे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पई। सुभान अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। औलिया अल्लाह से फरमाए तो बेशक अल्लाह हमारा ला खौफुन अलैहिम उन्हनि जे मथां हितां वारो त खौफ कोन्हे पर वला हुम यहज़नून
बल्कि आखरत क़यामत वारे न्यारे या अय्युहन्नासुत्तकू रब्बकुम इन्न ज़ल्ज़लतस्साअति शैउन अज़ीम यौम तरौनहा तज़हलु कुल्लु मुर्दिअतिन अम्मा अर्दअत व तदउ कुल्लु ज़ाति हम्लिन हम्लहा व तरन्नास सुकारा वमा हुम बिसुकारा वलाकिन्न अज़ाबल्लाहि शदीद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अल्लाह से फरमाए तो हिता वारा तो उनके मथे खौफ कोने पर क़यामत वारो न्यारो जेका मां अवा खे दे जा रहियो आ वो डी जेको ज़लज़ले वारो न्यारो आ जंहिंमें सिज सवाने जे बराबर लही अची बीहंदो मां पंहिंजे बच्चे खे कान सुञाणंदी असां पंहिंजा भड़काट कड़काट लॻा पिया हूंदा उन क़यामत वारे न्यारे भी मुझा वली ईदा तबाऊ लोडीदा ईदा क़यामत जो उनजे मथा को डप ढाह कोन हूंदो। बेटा हिसाब तो फरमाए ही उए जवान हूंदा जो मूना तूर सीना सदा सनासिल सजदे में सैयद चए अदा गोदा गोदड़ियल युखरिजुहुम मिनज़्ज़ुलुमात इलन नूर अहड़ी पर परल फखर्र मूसा सैक़ा जोगी जुंग जलल आज़ागल बसर वमा तगा अड़ी रवश रवन भी अबशी भी अंते को अड़ी चाल चलल पोए सैयद चे सजल अदा कल पुछी थो कहड़े। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, उलमाए अहले सुन्नत। अल्लाह पाक फरमाए तो इनन के मथा त को गम फिक्र कोन हूंदो पर अल्लाह अखिल्लाह यौम इज़िल बअदुहुम लिबअदिल अदू इल्लल मुत्तकीन। ये तो आजाद होदा पर इनन जू यारियों कारियों करना वारा इनन जा उर्स मल्हाना वारा इनन अल्लाह वारन सा मोहब्बत करना वारा इनन जे हथन में हथ दियना वारा क़यामत वारे निहाले ये मुझा वली उनन के गोले गोले बख्शराए पान सा गड जन्नत भेरा प्या करना। सुभान अल्लाह। खुदा जाबाना अल्लाह वारा सही हजरत क़िबला साईं सैयदी व मुर्शिदी सही क़िबला पीर साईं रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह। सुभान अल्लाह। मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मशहूर वा दुनिया में सरदार तुझी गादी मुझे पीर गोठवारा मुझे पीर गोठवारा पकदार तुझी गादी पगदार तुझी गादी। हज़रत से पीर से रोज़े जुम्मे जो यारो कच्छ जो मुरीदा मस्जिद शरीफ में जुम्मे की नमाज में साईं जो वाइज खिताब पियो हले कुंडाए तो वेठो हो कुंडाए तो
साईं पे तकरीर कई त कामिल मुर्शिद हुआ। ये सुल्तान मोहम्मद बाहू फरमाए, सुभान अल्लाह। फरमाए तो कामिल मुर्शिद ऐसा होवे जड़ा धोबी वांगू सते नाल लगावे विच साफ करे कि सच्ची साबुन ना घटे। कामिल मुर्शिद ऐसा होवे बाहू जरा लूलू विच वसे। सुभान अल्लाह। बर्फ अल्फोला चंबे दी बूटी मन मेरे विच मुर्शिद नफी असबात दा पानी मिलिया हर रखे हर जाई अंदर बूटी शोर मचाया जा फलन के कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू है। कामिल मुर्शिद जीवे हजरत बाहू जय बूटी सही रोजे धनी बादशाह रहमतुल्लाह अलैह मुजाहिदी दोस्तों को साईं तकरीर का फरमान। साईं रोजे धनी बादशाह तकरीर पे फरमाया कामिल मुर्शिद हुआ जिते मुरीद गुजारे वफा करे त उते पहची मुरीद जे मथे ते शफ़क़त जो हथ रखी शैतान जे हमले खां बचाए कल्ब बढ़ाए ईमान सां लालाणो कराए। ओहो सागड़ो फकीर दिल में सोची साईं ॻाल त वाह जी कई आ पर जे लॾे अरे साईं त जो कुसूर कोनी किथे रहियो रण किथे रहियो पीर तो साईं जो हथ एॾो त वॾो कोने जो मुंह ताईं पहुचे। दिल में पियो सोचे मुजाहिदी दोस्तो साईं तो वरी दिल जा राज जाने असा जे लाड़ जो खलीफो सही फकीर महमूद निजामानी रहमतुल्लाह मस्जिद शरीफ में बैठो पेरी दिल में पे अल्लाह अल्लाह नजर पे साईं अचे पियो अच्छा त पोरी थोरो वड सार त साईं बुद्धे दिल में ख्याल की साईं मस्जिद में आया फरमायो महमूद फकीर ये कम कोन हलंदो यो जो को हाणे कम कयो थई सो पंहिंजे रब खे ॾेखार।
मुझे ॾिसण सां कुझु कोन थींदो अल्लाह खे ॾेखार मुंहिंजा प्यारा दोस्तो साईं हुन जी ॻाल्हि झटे वरिती यकदम फरमायूं नालो कोन खयो फरमायूं ओ फ़कीर कच्छ वारा हे मुंहिंजो कच्छ मूंखां परे आ तो वारो कच्छ मूंखे वेझड़ो आहे जॾहिं मरंदे त पाणी ॾिसंदे त तुंहिंजे मथां रोज़े वारे जो हथ आयो आहे या न बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह इन्हनि जे लाइ फरमायो त क़दर वारा क़दर कन अदा कलम जन जे हथ में अंग मटाए दियो वरी वारे ॿिया लिखन पनू सो पाड़ीन जंहिं में मिलण मोहम्मद जो ही अल्लाह वारा हिते कम अचनि हिते भी कम अचनि आखिरत में खुद रब तो फरमाए अवांजा पंहिंजा छॾे वेंदा दोस्त अहबाब छॾे वेंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो अवांजा पंहिंजा मुंहुं मटे वेंदा पर जन जो हथ कंबर वारे जवान जे हथ में हूंदो जंहिंजो हथ मशहूरन वारे जवान जे हथ में हूंदो जंहिंजो हथ रोज़े वारनि जे हथ में हूंदो साईं गंबट वारा साईं मिस्कीनपुर शरीफ वारा साईं राणीपुर वारा मुंहिंजा प्यारा केड़ा केड़ा नाला खणो अलगर्ज जेके भी अल्लाह जा वली गुजरिया आहिन इन्हनि जे हथन में चन जा हथ हूंदा मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जा मुर्शिद इन्हनि जा पीर पाण आज़ाद हूंदा पर पंहिंजा मुरीद छॾराए ऐं लोडू करे जन्नत में पिया वेंदा सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह दोस्तों जजी तशरीह में कौन थो वञा मुझे सामने सजो पन्नु भरियो सजो पन्नु भरियल तशरीह में कौन थो वञा बस एतिरो खुदा वारनि जो पंहिंजो शान आ इन्हनि पंहिंजे रब खे राज़ी कयो आ ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो इन्हनि जे हथनि में हथ ॾियो इन्हनि जी मोहबत सोबत में रहो इहे उहे खुदा जा माना आहिनि जो अल्लाह मुर्शिद के मैखाने में है अल्लाह अल्लाह मज़ा मुर्शिद के मैखाने में है दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने में है बियास का फरमायो इसके जे दरिया में दिलो हलाए केर केर हीर कामिल खां सवा लहरियों लखाए केर अदा इन्हनि अल्लाह वारनि वॼण साईं कमला पीर सैयद अब्दुल गफूर शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह सवात जो बुजुर्गा सवात जो सुभान अल्लाह उर्फे आम में चवंदा पीर बाबा रहमतुल्लाह अलैह बादशाह पीर जे खानदान मां आहे दोस्तो उन्हीं जे वाक़े जी फरमाइश त साईं जे ज़ाहिर हाल हयात में हिकड़ो शाम जो जवानो शाम जो उन पंहिंजे माइटनि खे चोदान हिते रोज़गार जो मसइलो आहे इजाज़त ॾियो त मां
के बे मुल्क में वना रोजगार कया कमाई करे पो मोटी उन जी ताजी ताजी शादी चल हुई मां खा मोकलाई दुआ मिली बाबे खा मोकलाई दुआ मिली पर मुझा प्यारा जने घरवारी खा मोकलाई त घरवारी चवण लगी तू वनी तो बाहर मुल्क बे पासे वनी तो खबर ना है उते गुजारे वनी खबर ना है तुजो मोटी अचण थे या न थे मां तुजी को जवान आया मुखे तको मुद्दो दई वज मुखे तको टाइम दई वज त केतरा नी मां तुजो इंतजार कया उन टाइम में टेलीफोन कोन आ बार ले सुकून हुयो मुझा प्यारा मुसलमान भाईरो माई तवे थी अंदाजे केतरो अरसो लगदो मां तुजे इंतजार में केतरो विया इन दे ज़बान मां निकलियो साल इंतजार कजा साल पो जन आयुस तो के मुझे तरफा तलाक भली तू बियो मुड़स कजा हे मुझा प्यारा वायदा वचन करे निकतो अज हिते पर हर के मज़ो न पियो अचे हलदे वनी हिंदुस्तान निकतो सुभान अल्लाह। उन टाइम में हिंदू सिंध सब गडो हिंदुस्तान में आयो दिल्ली में आयो उते होटल जी नौकरी मिली बेरो चो मानी खाराए चाहे दियण टेबल साफ करन पर उते कुछ अरसो रहो पर मज़ो कोन आयो एक दफो सारिया ही भला मां कोठा निकतो आया त घणो अरसो थियो आ जो हिसाब कयाई मुझा प्यारा त बाकी वनी चंद दिहाड़ा साल में बचा हाणे अची परेशान छो अदारो चलो माई साहब का दिल हुई कि भले मज़ो पहुंचो माई जीवन हथन मां माई जीवन पटेडी रया न हां त पैची कोन सगन ज़ाल खे तलाक अची वेंदी होटल ते अची वेठो चाय प्यालियां जो कुल दस्तूरो घुराए रखियाई मक्खियों पैदी वयूं हिन खे रुगो यो ज़हन में आयो त ज़ाल वई ओ मुंहिंजी दर्द वंदी दिल रो लखणो जेहो अचनी नथा तप मां छा कयां मुझी दर्द वंदी दिल रो न घणो जेहो अचनी नथा तप मां कई का सदका गया पमकम जेहो पुजनी नथा तप मां छा कयां तो पाण वनी दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई तो पाण वनी दिल फासाई कुर्बन में कुही वही कासाई रुआ तो थोरो या घणो अज मुर कदी नथी तप मां छा कयां हाय बेवस त उठन पार छड्या असां यार जे वस इख्तियार छड्या गरदो थो वञी कंहिंजी गण चन में अज ॾिस नी नथा तप मां छा कयां केड़ा हाजी सफर जा हाल थिया सजणन के ॾिठे के साल थिया सजणन के ॾिठे के साल थिया ओ नकी दम थो वञे नकी गम थो वञे भई खुट नी नथा तप मां छा कयां
मुझी दर दवदी दिल रो न घणो जे हो अची नथो तप छा कयां होटल ते वेठो रोए हिकिड़ो फ़कीर आयो दरवेश कुल्हे ते हथ रखी ॾियां तुंहिंजो कहिड़ो खंड जो जहाज वॾो आहे मायूस थियो वेठो आहीं छा दिलगीर लॻो पियो ख़बरूं त ॿुधां नज़रूं नज़रुनि सां मिलाए चियदा फ़कीर साहब ॻाल्हियूं न पुछ दर्द अहिड़ो आहे जो ॿुधाइण जहिड़ो कोन्हे थी आख़िर को थी भला इशारे में समझे त क़ुर्ब में जो क़ैद छो सोला दवाला चारवा बिरह जी बीमारी वारन जी दवा दीदारवा जन के फिराक तन के छाक जो फीणा पक्यूं जन के फिराक तन के छाक जो फीणा पक्यूं जिया वे छोड़ो जिया वधे जिया वे छोड़ो जिया वधे हे पक इश्क जो दुर्वेश जो अञा खोले गाल बुधा पो सजी गाल करे बुधाई शाम मां निकतो आया रोजगार जे करे ज़ाल के लिखी दे आयो आया साल इंतजार कर मोटिया त ठीक न त तोखे तलाक रोजगार जो मजो नचो हाने माई थी वने प्यार भी मुझो डाढो थस फकीर साहब हाने बेवस आया वेठो रोआ हाने पहची तो कोन तो सगा फकीर साहब चयो अञा दुनिया खाली काने आशिक ज़हर पिया वो नसी बहकन घणो करे कातिल जा हमेशा हैराक तोड़ी चिकन चाक तब अहरसन मसीह ओ फकीर साहब अञा दुनिया खाली कोने खुदा जा बाना पया मुजादी दोस्तो बुजुर्गो केड़ा बाना पान फरमायो ओ शामी फिक्र न कर हिता खां मुझो मुर्शिदा सवात में रहे तो पीर बाबा नालो थस अब्दुल गफूर सैयद जे नाले सां आए पीर बाबा सां मशहूर आ हिता झको मां थो ॾियां उत पहुचाया मां थो अग में जेकॾहिं मां चाहियां त तोखे शाम भी पहुचाए सघां थो पर विच ते मुझो मुर्शिदा मां नथो चाहियां त पंहिंजी ताक़त खे मुर्शिद जे हितां धिको मां थो ॾियां सवात पहुची वेंदे अॻिते दस्तगीर जो बचड़ो वेठो थई वञ उन खे चओ शाम ताईं तोखे उहो पाणी पहुचाए उची भी तो पुठा हथ रखी खुदा दे वली ये जो झुको दिनो मुझा प्यारा दम दस्तगीर फरमाए ये जो झुको दिनाई त घड़ी में अची सवात सुभान अल्लाह सवात पे तो पठान के मुल्क में उछा भाई बताओ यहाँ कोई पीर बाबा भी रहता है क्यों हो मुखे मिलायो मुझो जरूरी कम्मा वठी आया दरबार से साईं पंहिंजे हुजरे मुबारक में वेठा मुझा दी दोस्तों बुजुर्गो हे जो अंदर आयो अंदर अची संजे कदमन में किरी पयो सोना मुझो वहार कयो मुझी मदद कयो मरी वियोस
पियोसि हाय घरवारी वई हाय मुझी ज़ाल वई ये वठी रड़ियूं कयाई साईं पीर बाबा फरमायो ओ शामी बुजुर्ग चयुसि त ख़ुदा बुजुर्गी ॾेई छॾी सुभान अल्लाह रो तो जो बंदोबस्त कयो त अञा घणा ॾींहं चईसि बाक़ी वञी 3 ॾियारा बचा साईं फरमायो 3 ॾींहं वॾा सही रोज़े दणी बादशाह जो हदीस में अचे थो त औलिया अल्लाह जे लाइ सॼी दुनिया 2 कदम पाण हिकिड़ो कदम खयो फरमायो असां जे लाइ हिकिड़ो कदम सुभान अल्लाह सॼी दुनिया फ्री आहे हिकिड़ो कदम अल्लाह वारे फरमायो वञ यार मुझे ढूंढो वञ नंगर जो कम कर अञा टाइम घणो पियो आ कयूं था बंदोबस्त कयूं था मुझा प्यारा ए देगियूं पियो धोए प्लेटूं पियो धोए पर जे ज़हन में घरवारी सवार वेठो बैत पड़े त अज पण अखड़ियन सजण पंहिंजा सारिया गलन तां गोढ़न जूं बूंदूं बस न कन संदीस कपिड़ियन अज लोक ॾिठे ही न लहे हितां जे दोस्तन जी घणी फरमाइश आहे त का भिटाई जी वाई बची वजी फिरे पियो घुमे पियो चवे पियो आयल ओ सजन मुखे याद पयो पुनल मुखे याद पयो अल्लाह विसरी तान पयो जी जल यारो सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो बधियूं हिन त पुनल सिमियो बधियूं हिन त पुनल सिमियो ओ पीके मंझ पयो पीके मंझ पयो जी जल को यारो सजन मुखे याद पयो है आ यल मारो चो ओ सजन मुखे याद पयो खण जुस पेर पुनल जो मिया खण जुस पेर पुनल जो मिया ओ लकन मंजलियो ओ लकन मछलियो जी जल को यारो सजन मुखे याद पयो ओ फुनल मुखे याद पयो बारी दिसे त पुनल ले मिलियो बारी दिसे त पुनल ले मिलियो ओ डूगर मछलियो ओ डूगर मछलियो जी जल को यारो सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो अदियूं शाह लतीफ जो घोट लतीफ ओ जतन सोरी दियो ओ जतन सोरी दियो जी जल ओ यारो सजन मुखे याद पयो ओ पुनल मुखे याद पयो नारे तकबीर नारे रिसालत
प्यारा मुसलमान भाइयों रोए पियो प्लेटू पियो धोए पुछे पियो खलीफन खां ते यार साईं पीर बाबा मुजीब पुछा करे धोया बड़ी गुजरिया किए जहाड़े ॾिठई त साईं त कोन घुरायो बस दिलासो ॾेई राज़ी कई हाणे मुझा प्यारा टियो ॾींहुं बाक़ी आहे उनजी शाम जो कि कम कोन ठहियो हाणे वञो साईं जे दरवाजे खां घुमे दरिन तां ऐ बात सबा कुछ तूने सुना मान जो वाले हैं ऐ बात सबा कुछ तूने सुना मेहमान जो आने वाले राहों में कलियान बिछाना हम आंखें बिछाने वाले हैं हम आंखें बिछाने वाले हैं हमें पयो निहारे पियो तो मन साईं जी नजर साईं समझन पिया मुरकन सांझी नमाज खां बाद फरमायूं शामी जवान किथे आ आवाज जो ॿुधई तो फकीर डोड़ जी साईं जी मां आया पर हाणे रात आजो की वञी रही आ कम समझ में कोन थो साईं मुंह में न्यारे फरमायूं फकीर फिक्र न कर मलहुल मौला फलहुल कुल जंहिंजो रब उन जो सब तू फिक्र छाजो थो करी जे करी ओ शामी जवान सुलेमान अलैहिस्सलाम जो सौट सुलेमान अलैहिस्सलाम जो वजीर आसिफ बिन बरखिया जे करी शाम मुल्क मजा जे करी मुझा प्यारा दोस्त हजरत सुलेमान जो वजीर आसिफ बिन बरखिया बिल्किस जो तख्त पंहिंजे नज़रन जे झपक में जे करी मिंटन सेकंडन में आने सके तो तमा रसूलुल्लाह जो उम्मती आया दस्तगीर जो बचड़ो फिक्र न कर असा जे इलाका वडी गाल काने काहे अञा घणो टाइम सुभान अल्लाह घणो टाइम दिल में चीज़े अवां जे ला घणो हूंदो पर मुंहिंजी थी दिल में साईं फरमायो सुमीरो आराम कर तोखे सफर करणो आ आराम कर तहज्जुद जी नमाज जे वक्त अच जाए तहज्जुद वारे टाइम ते अच जाए ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो हाणे वेचारे ॾिठो मतां सुमीरा थकावट हूंदी आहिनि फिक्रात में मतां निंड अची वञे हिन भिटाई साहब जो चवेसि त जाग नुमाणी ओ सुतियन सूर पराया अल्लाह जाग नुमानी सुतियन सूर पराया सुतियन सूर पराया अल्लाह तन सजन बनाया जाग नुमानी सुतियन सूर पराया है जाग नुमानी सुतियन सूर पराया सुभान अल्लाह निंद न पई अचे हेडा कॾे हेडा वञी अल इंतज़ार शब्द मिलल मौत घुमी फिरी जॾहिं तहज्जुद जी नमाज जो टाइम थियो आहे कुंडा तो थी वेही रहियो साईं बाबा आया साईं पीर बाबा आयो फरमायूं शामी जवान किथे आ जी 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 मुंहिंजा साईं मां सुतो ई न वेठो हुकुम कयो साईं फरमायो वुज़ू कर तहज्जुद जी नमाज पढ़ तहज्जुद जी नमाज पढ़ी आयो साईं मुंहिंजा प्यारा सलाम वारे फरमाई ओ शामी जवान शाम मुल्क पहुचणो आहे न से खुदा जे वास्ते मिड़ी मथो मता कढी मुझो वरी बारहाड़ी ते गोठा मता कई शहर में छड़ियो
जे डी थियो त घरवारी के तलाक अची वेंदी फचर खां पेरी पेरी पर घर पहुंचाए जो या मेहरबानी कजो सही फरमायो अॻियां आयो फरमायो मुझे बिनी पेरन ते पेर रख बिनी पेरन ते पेर रखी मुझा प्यारा हिय जो झटको हयूं त फाली बाल वांगर उडरी किथे वनी लगो ओ घरवारी जे कमरे में अंतरा कुंडी लगी पया सिधो धू वनी उन माई जे कमरे में कयाई घरवारी जो अखियूं खुलियो खौफ ज़दा थी वई दरियूं बंदन दरवाजो बंदा ये केड़ी भला आई आ इयो जो बारे देण वारो सधोरो मुड़स अची वियो आहे सुभान अल्लाह के ही कम किए इयो कम वरी पुछ वनी पीर बाबा मुखे भी खबर काने त की आयो कदर वारा कदर कल अदा कलम जन जे हथ में अंग मटाए अगियां परिवारे ब्याल खल पनू सो पारीन जंदे मिलन मोहम्मद जो ये न अल्लाह वारा ये न खुदा वारा रब तो फरमाए ये मुझा दोस्तन तू किए तो ते ये धारियान तू किए तो मानुन खे मना करी तेडा न वञो शिरका बिदता या अय्युहल्लज़ीना आमनु नुत्तकुल्लाह वकुनू मा सादिकीन तू भली रोक पर मां तो इजाजत ध्यान वञो इनन जे दर केड़ा धमाका चा केड़ा माण्हू सही थिया पर अज भी दाता दरबार ते वनी रिश्तो मेलो लगो कलंदर ते ॾिसो रब फरमाए तो सा मुकाबलो तू पंहिंजी हला असां पंहिंजी ॾिसो मुकाबलो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो पर अल्लाह वारन जा ॾिहारा खुदा वारन जा दरबार पहिरें खां ज्यादा आबाद थींदा पया वञनि ओ मुंहिंजा प्यारा ओ शामी जवान सुबुह थी आ मां पीउ सां मिलियो मुबारकूं ओ सॼी ॻाल्हि करे ॿुधाई बाबे चयसि हाणे हिते वेही छा कयूं हल त अहिड़े कामिल जे दरवाज़े ते वेही रहो अहिड़े कामिल जे पारे में हली वियो जेको ते वेठो बेड़ा पार करे सो कब्र हशर में भी बेड़ा पार फर सुभान अल्लाह है ये मिलाद जो को शेर हो आए तो परचे में घणो कमा शाम ताईं हले आ मगरिब पर हाणे एकड़ो शेर साईं जे मिलाद वो पढ़ूं था उनखां पर बी जाए ते वञणो आ वरी हिते अल्हम्दुलिल्लाह असां जो माइट बरादरम मोहतरम जनाब खतीब अहले सुन्नत मुजाहिद अहले सुन्नत सैयद मौलाना मोहम्मद अली जट हुसैनी अहमद बरकत मुल्ला आलिया भी खिताब फरमाइंदा असां जो नायब बुलबुल सिंध खतीब अहले सुन्नत साईं अल्लामा से हाफिज अली अकबर कासमी जीद मजदहू हुते अल्हम्दुलिल्लाह पान अची हाँ बड़ी खुशनसीबी जो हिन अल्लाह के घर जो बुनियाद मुझे डाडे मुर्शिद हजरत क़िबला सईद पीर सखी सैयद सईद हाजी गुलाम मुर्तजा शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो रखेला बुनियाद उन कामिल जो बुनियाद रखेला जो सुभान अल्लाह खुशबू पहुंची अल्लाह सईद मस्जिद के जमात के सही चाचे हाजी मोहम्मद इब्राहिम के अल्लाह आबाद रखे सब पुटन के जमात ओड़ो पारो आबाद रखे अम्मा हलीमा जे शान में शेरा वो अर्ज कंदासी उन खां पो दुआ पिलंदासी हलीमा अम्मा तुई जे भागन त सदके तो मदनिया जो पीगो लोडायो तो हजारों चल रात कौन हुए तो तुझे लाभ ना हुआ हलीमा जिस तई पढ़ी सको था तो लोरी में नालो लिख रहा हलीमा अम्मा तुई जे भागल त सदके तो मदनिया जो पीगो लोडायो तो सुहने जो चेहरो दिठो तो मुर्गी तो सुहने जो चेहरो
ॾिठो जो मुर्गी वो तो सांप अरबिया मुस्कुरायो बहूदो वो तो सांप अरबिया मुस्कुरायो बहूदो तो मदनिया जो पीघो लोडायो शेर अदा रोशन तू भी माशाअल्लाह दरिया शेर ही बुध आशिक जो जद मां जदे पंहिंजे बच्चे के वेंजारे सिंगारे सुरमू पारा वो खाड़ी के लोडे खिलाईंदो तो वेंजार सिंगारे पारा सुरमू सुभान अल्लाह तो वेंजार सिंगारे पारा सुरमू बुखारिया खिलो दे खिलायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो हलीमा अम्मा तुई जे भागल सदके तो मदनिया जो पीघो लोडायो दो वो जने बार बार हलन जी थींदो आ त पो अम्मा छा कंदी आ चीच में चीच ॾेई हथ में पो सॼे वेड़े में चकरो लगाईंदी आ त पुट हे तुंहिंजी मासी जो घर आ हे तुंहिंजी पुफीअ जो घर आ हे मामे जो थई हे चाचे जो घर थई ये घुमाईंदी आ वर्जिश कराईंदी आ पंहिंजे ॿार खे आशिक उन मंज़र खे बयान थो फरमा तो विझी चीच में चीच तो मेरे सजे में तो मेरे सजे में विझी चीच में चीच तो मेरे सजे में तो मेरे सजे में वो मदनिया के अम्मा तो घुमायो बहूदो मदनिया के अम्मा तो घुमायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो तो मदनिया जो पीघो लोडायो दो आखिरी शेर फरमा तो कदे प्यार तो पहिंजी बाहुल में आने कदे प्यार तो पहिंजी बाहुल में आने कदे प्यार तो पहिंजी बाहुल में आने बाहुल में आने पूछ के पहिंजे सीने सलायो दो पूछ के पहिंजे सीने सलायो दो मदनिया लोडायो बी फरमाइश खिलायो जल से खिलायो जल से दरबारे हजारा ओ मिठा मोर राणू विसारे हजारा है मिठा मोर राणू विसारे हजारा रजा साण रब जे थिया से रवाना ओ रजा साण रब जे थिया से रवाना परे प्यार अजा
सुताना परे प्यार बार अजा सुताना है सुती सूरवारी ओ सुती सूरवारी यारे हजारा मिठा मोर मानू अज विसारे हजारा ओ मिठा मोर मानू विसारे हजारा खिलायो चल से खिलायो चल से रुआरे हजारा है मिठा मोर ओ मिठा मोर मानू अज विसारे हजारा सही चंगा मोर मानू विसारे